ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। रतो देरो भरिसां शहदादकोट नाके वटि अल मदीना पेट्रोल पंप तां हथियारबंदनि फुर कई आहे। छह नामालूम हथियारबंदनि पेट्रोल पंप जे अमले खे बाथरूम में बंद करे छॾियो। सीसीटीवी कैमराऊं भञी 3 लाख रुपया रोक रक़म, मोबाइल फोन्स ऐं मोटरसाइकिल फुर करे फरार थी विया आहिनि। ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। रतो देरो भरिसां शहदादकोट नाके वटि अल मदीना पेट्रोल पंप तां हथियारबंदनि फुर कई आहे। छह नामालूम हथियारबंदनि पेट्रोल पंप जे अमले खे बाथरूम में बंद करे छॾियो। सीसीटीवी कैमराऊं भञी 3 लाख रुपया रोक, मोबाइल फोन्स ऐं मोटरसाइकिल फुर करे फरार थी विया आहिनि। रतो देरो भरिसां शहदादकोट नाके वटि अल मदीना पेट्रोल पंप तां हथियारबंदनि फुर कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। रते देरे भरिसां शहदादकोट नाके वटि अल मदीना पेट्रोल पंप तां हथियारबंदनि फुर कई आहे। छह नामालूम हथियारबंदनि पेट्रोल पंप जे अमले खे बाथरूम में बंद करे छॾियो। सीसीटीवी कैमराऊं भञी 3 लाख रुपया रोक, मोबाइल फोन्स ऐं मोटरसाइकिल फुरे फरार थी विया।